जो पंहिंजे शौक़ के हिसाब सां करे पियो ऐं मूंखे ॾाढी साईं हाणे पाण त में कचहरी कई अला बख़्श साईं हाणे ऐं टियों मौलवी साहिब मूंखे परे भई मूं ॿुधो पियो लेकिन मुंहिंजे लाइ की नई ऐं ॿी ॾाढी मालूमात माना हुई भई इहो असां सिखूं ऐं सम्झूं ऐं असां कोशिशि इन में रहिया आहियूं नओं को मौजू हुजे ऐं शाइरी लिखणु पढ़णु अदब इहो त पंहिंजो हले पियो था करे इहो बि हिकिड़ो साइंस उन्हनि बेस पियल त असां उन्हनि बग़ैर कंहिं सिले जे बग़ैर कंहिं मुआवज़े जे स्कूलनि में कॉलेजुनि में जिते बि दोस्त घुराइनि उन्हनि खे फ़र्क़ियात जो मुशाहिदो करणु टेलीस्कोपनि सां या उन्हनि जे सुवालनि जा जवाब ॾियणु ऐं सिंध में फ़र्क़ियात जे इल्म जो हाल भरणु जीअं असांजो जेको आहे इहो मैदान पोइ ख़ाली न रहे ॿियूं क़ौमूं हिन में अॻिते आहिनि असां अञा हिन में पोइते आहियूं हीअ प्लानेट घुमनि था ठीकु साईं हाणे हिन में हीअ जेको पहिरियों प्लानेट आहे हिन खे मर्क्यूरी चइबो आहे अतार हिन ही टाइटली लॉक आहे मतिलबु हीउ पाण पंहिंजे माहौर ते कोन थो घुमे सिज जो ताईं घुमे थो पर पंहिंजे माहौर ते कोन थो घुमे जीअं ज़मीन घुमे थी राति ॾींहुं थिए थो ईअं हीउ माहौर ते कोन थो घुमे नतीजे में हिन जो जेको पासो सिज ॾांहुं आहे उहो इंतिहाई गरम आहे ऐं जेको सिज खे अपोज़िट साइड ते उहो इंतिहाई थधो हालांकि सिज खे वेझो उन खां पोइ अचे थो लिखंदा वञो हा सभु लिखां अच्छा वीनस ठीकु आहे सर हाणे उहो वीनस जेको आहे जेको शाम जो तव्हांखे सियारे में शाम जो हितां नज़र ईंदो आहे तारो चिटो वॾो मथे चिटो तारो जहिड़ो ॿिठो हूंदो आहे ऐं अॼुकल्ह सुबुह जे टाइम हितां नज़र ईंदो आहे 3-4 बजे तव्हांखे हितां नज़र ईंदो आहे उहो छो थो ईअं थिए जो 6 महीना हिन पासे नज़र थो अचे 6 महीना हिन पासे उहो तव्हांखे नेक्स्ट हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि थी हूंदी ज़मीन जॾहिं हिन जाइ ते हूंदी आहे तॾहिं हिन उत्तर कुतुब ते ॾींहुं हूंदो आहे ज़मीन घुमी हिन जाइ ते ईंदी आहे त उत्तर कुतुब हेॾां रहियो उत्तर कुतुब हेॾां रहियो हाणे ॾखण कुतुब ते ॾींहुं वठी वियो हाणे ॾखण कुतुब वारे पासे ॾींहुं आहे ठीकु आहे ईअं माना हीउ जेको माना हीअ राति बि जेको आहे मौसमनि जा फेरा इहे इन चकर जे करे इहे सियारा ऊन्हारा इन चकर जे हाणे हीअ जेको आहे हाणे हींअर हीअ उत्तर कुतुब आहे ॾखण कुतुब आहे सभिनी में इहे साॻियो आहे हाणे ॾखण कुतुब हेॾा ॾिसो सिज खे पुठी रहो त हिते जेको आहे ऊंदाहि आहे हिते इहा रोशनी आहे वरी जॾहिं ज़मीन घुमी हिते आई साल 6 महीननि खां पोइ तेॾी महिल हिते हीअ अची ऊंदाहि में राति में हीअ अची ॾींहुं 6 महीना हाणे तॾहिं हुन करे 6 महीना राति 6 महीना ॾींहुं